कराची ईद उल फितर खां 2 ॾींहं अॻु गुलशन इकबाल ब्लॉक 7 मां माउ ऐं संदसि 8 वरनि जे पुट खे चिंबहाट फ़रार थींदड़ अॻूणे एसएसपी ऐं हाणोकी सूबाई असेंबली जे मेंबर फारूक एवान जे मेमण ॻोठ में वाक़े फार्म हाउस मां गुलशन इकबाल इन्वेस्टिगेशन पुलिस हथ करे वरिती। हादसे में ज़ख़्मी थींदड़ ॿार ईद उल फितर जे ॾींहुं इलाज दौरान ज़ख़्मनि जी सट न सहंदे फ़ौत थी वियो, जॾहिं त औरत जी हालत ॻणितीअ जोगी आहे। उहा अञा ताईं कोमा में आहे। गुलशन इकबाल थाणे जी हद मां अल्लामा शबीर उस्मान रोड ते परॾेही फास्ट फूड रेस्टोरेंट भरिसां 8 अप्रैल 2024 ते हिकु तेज़ रफ़्तार कार जी टक्कर सबबि औरत नूरिया बीबी ज़ाल सैयद मोहम्मद आगा ऐं उनजो 8 वरनि जो पुटु सैयद यूसुफ आगा ज़ख़्मी थी पिया हुआ, जॾहिं त हादसे जो ज़िम्मेवार ड्राइवर गाॾी समेत मौक़े तां फ़रार थी वियो हो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।